अस्हाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही व बारिक वसल्लम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सब चो सुभान अल्लाह, ज़ोर सां चो सुभान अल्लाह। मुझे सोने महबूब जे मीलाद ऐं दावत में आया हो, इश्क ऐं मुहब्बत सां वियो, सोने जो शान ज़िक्र ॿुधी चओ सुभान अल्लाह। आया आससिया आया आससिया में मजा बारो चाहन बंभोर में पसी पहर पुनो जे नसे नेड़ छरा में गोदर सब वजा में सुखन शाखो कढ़ियो जाओ सुभान खड़ी नेड़ खमार खड़ी नेड़ खमार जा कया नाज नजर सूरज शाखो झुकियो कुमारो कमरो झको जो हर जान बजे त जमाल सी जो सुभान अल्लाह। अहद अहमद पाण में सुभान अल्लाह। अहद अहमद पाण में विटामीम फर्क आलम नहीं अगाध में ई मोहम्मद से वफा तो हम तेरे सोनो साईं भिटाई मोट हाणे वरी सोनो डॉक्टर अल्लामा इकबाल साईं बि आशिक़ु अल्लामा इकबाल साईं बि आशिक़ु डॉक्टर अल्लामा इकबाल महबूब जो आशिक़ु हो, वक़्त जो गौस हो, सरकार जो हुजूर में विदड़ा चओ सुभान अल्लाह। ई मोहम्मद से वफा तो हम तेरे ये जहां चीज क्या लो कदम तेरे है जो सुभान अल्लाह। जब तक टिकी न थे कोई पूछता न था सरकार आपने हाजी मोहम्मद याकूब को मिलाद वालों को सबको गुलामों को खरीद कर अनमोल बना दिया। जोर जोर से सुभान अल्लाह। नूर वाला आया है, नूर लेकर आया है, नूर वाला आया है, नूर लेकर आया है। देखो सारे आलम में
अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। जैसे ताई चंद्र सितारा प्यार रोशनाई कंधा। जैसे ताई चंद्र सितारा हर्शन वारा फर्शन वारा या मिलाद बधाईंदा। तैसी ताई हाजी मोहम्मद याकूब ही वगण फ़कीर हिन ॻोठ वारा। सोहणा वंड पिया वठंदा मिलाद बधाईंदा। अस्सलातु पढ़ो 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 इश्क सां मोहब्बत सां पढ़ो पढ़ो। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। मेरे सोने ते सलात पढ़ी बस ॿियो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इश्क मोहब्बत सां आशिक़ थी झूमूं। हाँ माशाअल्लाह मां ॿ प्रोग्राम करे आयो आहियां। ॼट जी गर्मी ऐं थकियल वरी तव्हां घणा बाबू वरी मिलाद में चओ न थक लही वञनि मस्तु बणिजी चओ सुभाणे मुंहिंजी प्यारी जमायत मुंहिंजे महबूब जा आशिक़ परवाना सभिनी खे अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। सलाम जो जवाब कोन ॾिनो आहे। मुबारक हुजनि असांजो प्यारो फ़कीर मरहूम मग़फ़ूर हाजी गुल मोहम्मद हुसैन क़ादरी। अल्लाह साईं हुनजे मज़ार ते करोड़ रहमत बरकत फरमाए। चओ आमीन। असांजो प्यारो फ़कीर आशिक़ रसूल मुजाहिद हर दिल अज़ीज़ हाजी मोहम्मद याकूब हुसैन क़ादरी। फ़कीर अब्बास अली हुसैन क़ादरी फ़कीर जा भाइर दोस्त अज़ीज़ जेके मीलाद पाक में आया हो सभिनी खे मीलाद पाक जो लख करोड़ अरब खरब मुबारक हुजनि। चओ ख़ैर मुबारक। साईं बाकर अली शाह लॻे में थो घर मार खई आया। चओ सुभाणे चओ चओ सुभाणे असांजो प्यारो साईं साईं बाकर अली शाह ॿियो साईं जा महिमान पिण आया आहिनि सॼी साईं वहीद शाह वहीद जान रईस अब्दुर्रज़ाक असांजो प्यारो साईं हाजी मुरीद हुसैन उनजो बेटड़ो फ़कीर मरहूम मग़फ़ूर नेक मोहम्मद फ़कीर हुसैन क़ादरी। अल्लाह साईं उनजे मज़ार ते करोड़ रहमतूं बरकतूं फरमाईंदो। सभई जेके हिन साईं जेको ॿियो आयो साईं नांगे शाह जो क़ादी रशीद साईं जाफ़र अली शाह सभिनी खे जेके बि आया हो सभिनी खे मोहम्मद याकूब जे तरफ़ों असां भली कार कयूं था। सभई भली करे आयो। चओ सुभाणे माशाअल्लाह महबूबन करीमन हिते घुरायो आहे तव्हां असांखे। अॼु असां महिमान मदीने वारे साईं जा असां महिमान जी हाजी मुरीद जो नालो खयों हाजी मुरीद बबरो हुसैन क़ादरी माशाअल्लाह पुराणो ख़लीफ़ो आहे असांजो। ऐं दुआन जा रंग थियसि हींअर थोरो थोरो पको थी वियो आहे। चओ सुभाणे माशाअल्लाह असांखे असांजो ईमानात असांखे मदीने जे साईं हिते घुरायो आहे। चओ चओ सुभाणे अल्लाह ज़ोर सां चओ सुभाणे अल्लाह। अॼु असां महिमान कंहिंजा
मदीने जे साईं जा ही दस्तरखान कहिजो आहे, मदीने जे साईं जो ही नगर कहिजो आहे, मदीने जे साईं जो अॼु वंड कंहिंखों वठंदासीं, झोलियूं कंहिंखों भरींदासीं, मदीने जे साईं खां इंशाअल्लाह ताला अॼु हितों झोलियूं भरे हलंदासीं। अल्लाह वारा था फरमाइनि, महबूब जा ग़ुलाम था फरमाइनि त हिन मीलाद खां दुनिया जे मथां ख़ैर ऐं बरकत वारी, रहमत ऐं बरकत वारी, शफ़ा वारी का बि महफ़िल नाहे। हीअ उहा महफ़िल आहे, हीअ उहो ख़ैर ऐं बरकत आहे, हीअ महबूब जी ख़ुशी, मदीने वारे साईं पाण पंहिंजी ख़ुशी मल्हाई आहे। अॼु महबूब बि असां हिते मौजूदु आहिनि पंहिंजे ख़ुशीअ में। अॼु ख़ुदि ख़ुदा उन जा मलाइक ऐं नबी गौस ख़ुदि बि महबूब जे मीलाद में मौजूदु आहिनि, ख़ुशी मल्हाए रहिया आहिनि। हथ मथे करे चओ सुभाणे अल्लाह, चओ सुभाणे अल्लाह। सरकार जी हदीस आहे त जेको मुंहिंजो उम्मती मुंहिंजी ख़ुशी थो मल्हाए, मीलाद थो करे, उन जे मीलाद में मां अचां थो, उन सां गॾु ख़ुशी थो। इंशाअल्लाह फिर से 11 बजे दुआ ख़ैर थींदी। वरी मूंखे सुभाणे सुबुह जो घंटियारे ॾींहुं बरसात प्रोग्राम आहे, सुभाणे राति जो वरी शरण फ़क़ीरनि प्रोग्राम आहे मुसलसिल। ऐं माशाअल्लाह वॾी यारी शरीफ़ दरबार ते या सभिनी खे जेके महिमान हिते आया आहिनि मीलाद पाक महबूब तारा साईं हाफ़िज़ अली मुराद जो बटड़ो, साईं बाकर अली शाह, साईं फ़क़ीर अब्दुल रज़ाक फ़क़ीर आदि मुरीद हुसैन, जेके बि आशिक़ रसूल आया आहिनि, जंहिंमें खीर जी बि सबील हलंदी आहे, फ्रूट बि हलंदो आहे, लंगर बि हलंदो आहे, वरी पिछाड़ी बि लंगर हलंदो आहे। अॼु जो ऐं इंशाअल्लाह वॾो आलीशान इज्तिमा सोणे गौस आज़म जी यारी शरीफ़ जो आहे। हाणे हीउ महीनो रबीउल गौस जो आहे, जेको बीहे पियो यारीअ वारे जो, हीउ ॿारहीं हीउ यारहीं। अलाह साईं अहिड़ो निदान करे छॾियो, यारहीं सोणे गौस आज़म जी, ॿारहीं मदीने वारे घोट जी, तेरहीं सोणे मौला अलीअ जी। चओ चओ सुभाणे अल्लाह, हथ मथे करे चओ सुभाणे अल्लाह। महबूब करीम अल्लाह फरमाए त जेको मुंहिंजो उम्मती मुंहिंजे मथां मोहब्बत सां, इश्क सां हिकिड़ो दफ़ो दुरूद पाक पढ़ंदो, रब करीम उन जे 80 सालनि जा गुनाह माफ़ थो करे। चओ सुभाणे अल्लाह। तार विंडणो चंतरा 80 सालनि जा, तवज्जो हेॾी, 80 सालनि जा उन जा रब गुनाह माफ़ थो करे, उन जे मथां दोज़ख जी बाहि हराम आहे। चओ सुभाणे अल्लाह, ज़ोर सां चओ सुभाणे अल्लाह। हाणे सभई गॾिजी सॼी मूंसां मदीने जे साईं ते सलात ऐं उन खां पोइ तव्हांखे दुरूद पाक जी हदीस ॿुधायूं, ॿ टे ॻाल्हियूं मीलाद जूं कयूं, सोणे गौस आज़म जूं कयूं, मदीने वारे झोलियूं भरे था हलूं। चओ आमीन, चओ सुभाणे अल्लाह। मोहब्बत सां, इश्क सां, शौक़ सां, ज़ौक़ सां केरु बि वांदो न वेहे, मूंसां गॾिजी सॼी मुंहिंजे साईं ते महबूबन करीमन ते सलात पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि, पढ़ो 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 पढ़ो। माशाअल्लाह कसीर स्टेज वारा हेठियां जेके बि हो सभई सलात पढ़ो। सल्लल्लाहु, पढ़ो पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पढ़ो पढ़ो पढ़ो, हाँ भलाई थो, पढ़ो सोने ते सलात। अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह साईं कुरान में इरशाद फरमायो,
قد جاءكم من الله نور وكتاب مبين قرآن مجید سبحان اللہ اللہ سائیں قرآن میں ارشاد فرمایو تحقیق آयो तव्हां दे अल्लाह जे तरफ़ खां नूर ऐं रोशन किताब जेको अॼु बि क़ुरान खोले पढ़ो जेको क़द जाअकुम मिनल्लाहि नूर मोकिलण वारो नूर अचण वारो नूर मदीने वारो थो फरमाए मां नूर महबूब जी अम्मा आमिना थी फरमाए नूर आयो नूर अम्मा आमिना थी फरमाई ओ सुमर वारो दिहाड़ो सुबुह जो गिलमल सिजो बरंदो आ छाण सिधी आ सोना सरदार तशरीफ वठी आया मक्के जो औरतो हार खणी आयो ओ अम्मा आमिना छा जाओ सही सब चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह अम्मा आमिना पंहिंजे महबूब ॾे इशारो करे थी फरमाई खरज मिनी नूर चओ सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए त तहकीक आयो तव्हां ॾे अल्लाह जी तरफ़ नूर हाजी मोहम्मद याकूब बीठो आहे माशाअल्लाह यारे मेरी दुआ ख़ैर थींदी पोइ सभई गॾिजी नज़र कंदासीं चओ सुभान अल्लाह अल्लाह क़ुरान में फरमाए आयो नूर महबूब जी नूरानियत बि पर हक़ बशरियत बि पर हक़ पर अहिड़ो नूर आयो जो मेराज वारी रात मलाकनि जो सरदार बि नूर आहे जंहिंजी अल्लाह जी ज़ात इन दुनिया जे मथां पहिरीं पहिरीं ख़िलक़त बणाई न आदम हो न ईसा हो न आसमान हा न सिज चंड तारा हा न समुंड न काबो का शइ कान हुई ओ मलाकनि जो सरदार मुझे महबूब सा मेरा जवारी रात मथे थो वजे सतन आसमानन खां मथे जेको नूरी मखलूक जो सरदार सोना सरदार सिदरतुल मुंतहा खां मथे था हलन ओ जिब्राईल अच त हलूं एदो न सुणा मूंखे हेसी ताईं हुकुम मथे हलन सफर सड़ी विंदा चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान मलाकनि जो सरदार बि नूर पर महबूब जो अहिड़ो नूरन आला नूर महबूब पुछनि था ओ जिब्राईल छो नथो हली सोना हींअर मथे एतिरो त नूर आहे जेकॾहिं सूर्य जे पाखड़े जेतिरो अॻिते वधंदो सफ़र सड़ी वेंदा सभु चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह त महबूब करीम रऊफ़ रहीम रहमतुल आलमीन मदीने जा साईंदा फरमानो जिब्राईल उहो ॾिहाड़ो यादि करे जो मुझे दादा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे चवंदे साईं मां उन जाइ ते थो वञा जिथे न को नबी वञे न मलाइक वञे न गौस कुतुब वञनि साईं जेको चवणो सही चओ मुंहिंजा महबूब दा फरमान ओ जिब्राईल अॼु तुंहिंजी हद ख़तम असांजी हद शुरू हाणे जेको तोखे अर्ज़ु करिणो आहे कर त अल्लाह वटि पहुचायां हथ मथे करे हा गौर सां चओ हथ मथे करे चओ मलाइकनि जो सरदार अरसो करे मुंहिंजा महबूबा क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ॾिसो त केॾा असां महबूब खे प्यारा हूं जो
मलाइकनि जो सरदार असां सां मुहबत थो करे छो त महबूब जी उम्मत राज़ी थींदी त मदीने वारो राज़ी थींदो ख़ुदा राज़ी थींदो चओ सुभाणे अल्लाह असांजो ईमान त अॼु अल्लाह राज़ी आहे मिलाद वारनि सां ख़ुदि ख़ुदा अर्शनि जे मथां मलाइकनि सां गॾु मिलाद वारनि सां महबूब जो मिलाद मल्हाईंदो आहे ख़ुशी मल्हाईंदो आहे मिलाद वारनि सां मुहबत कंदो आहे चओ सुभाणे गौर सां चओ सुभाणे सोना सरदार क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सिज मेल ते हूंदो ज़मीन ट्रामो हूंदी जिथे नबी गौस कुतुब सॼो जहान नफ़्सी नफ़्सी कंदो मां धीअ खां बेदार हूंदी पीउ पुट खां बेदार हूंदो दोस्त दोस्त खां बेदार हूंदो यार यार खां बेदार हूंदो उन ॾिहाड़े ते सोना पुलसरात लॻंदी तलवार खां तेज़ वार खां सनी हेठों जहनम जी बाहि भटकंदी पई मुंहिंजा सोना सरदार मां थो चवां उन पुलसरात जे मथां मां पंहिंजा नूरानी पर विछाया त तव्हांजा गुनहगार उम्मती मिलाद वारा मुंहिंजे मथां क़दम ॾींदा टुपंदा वञनि चओ सुभाणे हथ मथे करे चओ सुभाणे ज़ोर ज़ोर सां चओ सुभाणे महबूब करीम पुछनि था ओ जिब्राईल दिलि ठरियो थी माशाअल्लाह फ़क़ीर जेकियूं 50-60 रातियूं ॾिसो त सखी कीअं पियो वधे साईं बाकर अली शाह रेसा अब्दुल हाजी मुरीद हुसैन साईं इमाम बख्श ज़रदारी लाती नशीन नालो साईं भाई जान ॾिस त कीअं पिया सखी वधनि मदीने जा साईं दा फरमाइनि तव्हां कसम खणी जो चवां त सखी कॾहिं बि कोन खुटंदो हथ मथे करे ज़ोर सां सल्लल्लाहु अलैहि सलात सलात या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि ज़ोर सां मोहब्बत सां इश्क सां महबूब करीम दा फरमाइल ओ जिब्राईल इहो अमल छाजे ला छो करे जिब्राईल अर्ज़ करे मुंहिंजा महबूबा मां थो ॾिसां त अल्लाह जो राज़ तो मदीने वारे घोट मां चओ सुभाणे अल्लाह जो राज तो मदीने वारे घोट मां तो महबूब जो राज गुनहगार उम्मत मां चओ सुभान अल्लाह मुंहिंजा मदीने जा साईं जेकॾहिं तव्हांजी उम्मत राज़ी थींदी ग़ुलामी ॾींदुसि तूं मदीने वारो राज़ी थींदी तूं मदीने वारो राज़ी थींदे ख़ुदि ख़ुदा राज़ी थींदो मां मलाइकनि जो सरदार इहो इनाम खटे ॾींदुसि अलाह राज़ी थींदो हथ मथे ॾिसो त मलाइकनि जो सरदार महबूब जे उम्मत जी रज़ा थो चाहे हीअ मीलाद पाक जी हीअ पाक महफ़िल आहे पाक महफ़िल आहे ये रहमत ऐं बरकत वारी महफ़िल आहे ये वॾे शान वारी महफ़िल आहे हिते रुगो तव्हां सां न आहियो मलाइक लही आया आहिनि आसमाननि खां रहमत जो नुज़ूल थी रहियो आहे नाला नोट थी रहिया आहिनि ऐं मीलाद पाक उहे ॿुधाईंदा जन वटि मदीने वारे साईं जा अॻ ई नाला नोट थींदा आहिनि सुहिणो अबू बकर सिद्दीक़ सही कंदो आहे हथ मथे करे ज़ोर ज़ोर सां हथ मथे करे ज़ोर सां ओ जानब आए जग में दिल सार थी विया
अरबी घोट आयो मदनी घोट आयो मिलाद वारनि खे रंगड़ा लॻी विया हथ मथे करे उठी बूंद बरसात बरसल बहारियो जो सुभान अल्लाह उठी बूंद बरसात बरसल बहारियो सुना गुल गुलाबी से गुलजार थी विया अरबी घोट आयो मदनी घोट आयो हाजी मोहम्मद याकूब वारनि खे रंग लॻी विया हथ मथे करे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह कतियूं कुतब तारा बती छाहे बिजली कतियूं कुतब तारा बती छाहे बिजली मोहम्मद मिठे जी अञा तेज़ तजली चङा चैन तरफ़नि खाज में कार थी विया अरबी घोट आयो मदनी घोट आयो दुखड़ा लही विया झोलियूं भरजी वयूं हथ मथे करे मुंहिंजा महबूब सखी मदीने जा साईं जा फरमाइनि त सखी कॾहिं बि न चओ सुभान अल्लाह रेसा दुरज़ाक ॾिस सादम खां हाजी मरऊं मग़फ़ूर हाजी गुल महमद असांजो प्यारो फ़क़ीर असांजो ईमानात हाजी जो रूह ते मौजूदु आहे ही मीलाद जी कनेक्शन जी वजह सां गॾी पई आहे छो त मीलाद जो कनेक्शन जेके मीलाद वारा दुनिया जे मथां वधाईंदा आहिनि उहे भली दुनिया छॾे वञनि पर अल्लाह जी ज़ात मीलाद जो कनेक्शन उन जे क़ब्र सां मिलाए छॾींदो आहे हथ मथे करे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हथ मथे करे चओ सुभान अल्लाह मदीने जा साईं जा फरमाइनि सखी कॾहिं बि न फुटंदो असखी या हबीब अल्लाह सखी अल्लाह जो दोस्त आहे मदीने जा साईं जा फरमाइनि हेॾे तवजो त अल्लाह जी ज़ात हिननि आसमान जूं चाबियूं हिननि ज़मीन जूं चाबियूं हिननि ॿिन्ही जहान जूं चाबियूं अल्लाह जी ज़ात मूंखे ॾेई छॾियूं आहिनि खज़ाना मुंहिंजे हवाले करे छॾिया आहिनि अल्लाह जी ज़ात खज़ाना आसमाननि में रखिया आहिनि पर जॾहिं सखी दुनिया जे मथां सखा कंदो आहे अल्लाह जी ज़ात उन खज़ाने खे चाबी मां मदीने वारो लॻाईंदो आहे तो खज़ानो ईंदो आहे चओ चओ हथ मथे करे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह ॾिसो त साईं मोहम्मद पाक साईं बाकर अली शाह त मीलाद वारा हर साल वधो ई वधनि चओ सुभान अल्लाह मदीने जा साईं जा फरमाइनि अल्लाह जी ज़ात चाबियूं मूंखे ॾिनियूं आहिनि जंहिंखे चाबियूं मिलंदियूं आहिनि उन खे ॾियण जो बख़्तियार हूंदो आहे खज़ाननि जूं चाबियूं काइनात जूं चाबियूं मदीने वारे साईं खे असांजे नाना मुस्तफ़ा खे मदीने वारे घोट ॾेई छॾियूं आहिनि असांजो ईमान आहे त महबूब खे अख़्तियार जो वंड ॾियण जो वंड जो अख़्तियार आहे अल्लाह मालिक करे मोकिलियो आहे क़ुदसी हदीस आहे मुंहिंजा महबूबा मां ख़ालिक आहियां तूं मालिक आहीं मां ॾींदड़ आहियां तूं वॾींदड़ आहीं लौलाकल मां अज़हर तो रबूबियत तोखे पैदा न कया हा त जहान न बणाया हा हथ मथे करे चओ सुभान अल्लाह ये सब तुझो सदको आहे करे तोखे पैदा न कया हा लौलाकल मां ख़लक़तुल अफ़लाक काइनात कोन बणाया हथ जो रब हुजण ज़ाहिर कोन कया सब तुझो सदको आहे दिल ठरे वसी न ये जो दिल ठरे थी हथ मथे करे जोर सां त काइनात जो मालिक काबे जो मालिक
जॾहिं मके पाक खे मुंहिंजे महबूब फतेह कयो चओ सुभान अल्लाह अबू जहल वारा अबू लहब वारा उतबे शेबे वारा काफ़िर ऐं मुनाफ़िक़ हुज़ूर जे दौर खां हलंदा था अचनि अॼु बि आहिनि हथ मथे करे चओ सुभान अल्लाह हिते त सभु मोहबत वारा हो सरकार जे हुज़ूर अहिड़ा बि आया थोड़े सरदार थे अल्लाह जी ज़ात इल्म ग़ैब ॾेई दुनिया जे मथां मोकिलियो या अय्युहन नबी हे मुंहिंजा महबूब ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा हथ मथे करे चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदा हे मुंहिंजा महबूब ग़ैब जी ख़बरुनि ॿुधाइण वारा तोखे हाज़िर नाज़िर ऐं तोखे शाहिद करे मोकिलियो आहे हथ मथे करे चओ सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हिन काइनात जो तोखे शाहिद करे मोकिलिया पर मूं रब जो बि तूं शाहिद थी आयो हथ मथे करे